कबूल थे हाँ वडेरो आजम खान लगारी साहब अजरक इंस्टीट्यूट भी जो तोहफो पेश कर दो यूसी चेयरमैन के साईं बख्श लगारी साहब के दावत ॾींदा सीं त उहे स्टेज ते अचनि। साईं बख्श लगारी साहब तव्हां स्टेज ते अचो। वडेरो आजम खान लगारी तव्हां पोजीशन में साईं यूसी चेयरमैन हुयो जेको साईं प्यारो गीत असां अॼु जे हिन महफ़िल जो मोहर आहे असांजो घोट साहब उनखे डेडिकेट कंदासीं। तमामु ख़ूबसूरत गीत उनजे नज़र कंदासीं।
की दिल में बुलाए